सिंध में अमन जूं दवाऊं पर जिन बदनाम धाड़ेन खां हथियार फिटा कराया विया पुलिस जे हथनि सां फरार थी विया। रिपोर्ट मूजिबि धाड़ेन राहिब शर ऐं मोरियो शर ओबाड़े जी अदालत मां आसानी सां निकिरी विया। उते सवाल त ठहे थो त पुलिस किथे हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यहाँ GM कोकर अवां ॾिसी रहिया आहियो FAR डिजिटल। सिंध वासियो, सिंध में अमन क़ाइमु करण जूं वॾियूं दवाऊं साम्हूं आयूं, पर असांजे घरू वज़ीर साहब खे अमन कराइण जो सदारती एवॉर्ड बि मिलियो, जंहिंखां पोइ कच्चे में धाड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जूं कामयाबियुनि जूं दवाऊं बि साम्हूं आयूं। ख़तरनाक धाड़नि खां हथियार फिटा कराइण जा ऐलान बि धूमधाम सां थींदा रहिया, पर हाणे इन्हनि ई दवाउनि ते हिकु अहिड़ो वाक़ियो साम्हूं अची वियो आहे जंहिं केतिरा ई सवाल उभारे छॾिया आहिनि। ख़बर उहा आहे त बदनाम धाड़ेल राहिब शर ऐं संदसि साथी मोरियो शर पुलिस जी हिरासत मां ओबावड़े अदालत वेझो फरार थी विया। सोचियो, ॿ ख़तरनाक धाड़ेल पुलिस जी निगरानी में अदालत ताईं पहुचनि था, अदालत जी भरिसां हिकु वीरान कमरे में रखिया वञनि था। उते ॿिन्ही धाड़ेलनि मुबीना तौर ते टिकटॉक लाइ वीडियो बि ठाहिनि था, दरी टोड़नि था, मोटरसाइकिल ते सवार थियनि था ऐं फरार थी वञनि था। उते सवाल उहो बणिजे थो त पुलिस उन वक़्तु छा करे रही हुई, फरार जो वाक़ियो आख़िर छो ऐं कीअं थियो। ज़रियनि मूजिबि राहिब शर ऐं मोरियो शर खे ओबावड़े जी अदालत में पेशी लाइ आंदो वियो हो। अदालत जे भरिसां हिकु पुराणे कमरे में ॿिन्ही खे रखियो वियो। मुबीना तौर ते ॿिन्ही उते टिकटॉक लाइ वीडियो बि ठाही, पर कुझु ई देर खां पोइ ॿिन्ही मुबीना तौर ते कमरे जी दरी टोड़े पोइ मोटरसाइकिल ते सवार थी विया। न रुगो फरार थिया, पर पुलिस जी सख़्त निगरानी बावजूदि काफ़ी फ़ासिलो बि तय करे विया। हाणे पुछणो सिर्फ़ु एतिरो आहे त मोटरसाइकिल उते कंहिं आंदी? दरी टोड़ण वक़्तु पुलिस खे ख़बर छो न पई? ॿिन्ही जी निगरानी ते केतिरा अहलकार मुक़ररु हुआ? ऐं सभ खां अहम, छा ही सिर्फ़ु पुलिस जी गफ़लत हुई या न? इन वाक़े जी मुकमिल जांच थियणु घुरिजे। धाड़नि जी फरार थियण खां पोइ कश्मीर पुलिस हरकत में आई। रोनती जे कच्चे में सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो। पुलिस मुबीना तौर ते राहिब शर जे घरनि ठिकाणनि ते पहुती। राति जी ऊंदाही में कार्रवाई दौरान घरनि खे बाहि ॾियण जूं ख़बरूं बि साम्हूं आयूं। सुबुह थींदे ई ड्रोन्स ज़रिए इलाइक़े में राहिब शर जी ॻोल्हा शुरू कई वई, पर जंहिं शख़्स खे पुलिस हथनि में हुजणु घुरिजे हा, उहो अञा ताईं पुलिस जे हथ न अची सघियो। याने पहिरियां अदालत मां फरार ऐं पोइ कच्चे में ॻोल्हा, पर कहाणी हिते ख़तमु नथी थिए। फरार थियल राहिब शर जे नाले सां हलंदड़ मुबीना सोशल मीडिया ID तां हिकु वीडियो बि साम्हूं आई आहे। वीडियो में राहिब शर ऐं मोरियो शर खे ॾिसी सघिजे थो। इन खां अलावा हिकु मुबीना वॉइस रिकॉर्डिंग बि वायरल आहे, जंहिंमें राहिब शर सिलेंडर ऐं जेल दौरान कयल मुबीना वाइदनि बाबति शिकायतूं कंदे ॿुधण में अचे थो। मुबीना वॉइस में हू दावा करे थो त केस क़ुरान ते हथ रखी पेश करायो वियो, पर वाइदनि ते अमल न थियो। हू जेल में सहूलियतुनि, खाधे ऐं केसनि में रियायत न मिलण जूं शिकायतूं पिणु करे थो। वाज़े रहे त इन्हनि दवाउनि जी आज़ाद ज़रियनि खां तस्दीक थियणु बाक़ी आहे। हाणे अचूं था सभ खां वॾो सवाल ॾांहुं। कुझु महीना अॻु सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार तरफ़ां दावा कई वई हुई त कच्चे में बदनाम ऐं सख़्त ॾोहरनि ख़िलाफ़ ऑपरेशन में अहम अॻुभराई थी आहे। सरकारी पधिराई मूजिबि धाड़ेलनि रियासत जी रिट आॾो हथियार फिटी करे रहिया हुआ ऐं इन्हनि ई ऐलान में राहिब शर समेत केतिरनि ई धाड़ेलनि जी सिलेंडर जी ॻाल्हि कई वई हुई, पर हाणे उहो ई राहिब शर अदालत मां फरार त थी वियो, पर सवाल उते पैदा करे वियो। ज़िम्मेवार ॿुधाइनि त जेकॾहिं धाड़ेल सिलेंडर करे चुको हो त खेसि अदालत मां फरार थियण जो मौक़ो कीअं मिलियो? जेकॾहिं पुलिस जी निगरानी सख़्त हुई त दरी टोड़े फरार थियण ताईं कंहिंखे ख़बर छो न पई? मोटरसाइकिल अदालत जे भरिसां कीअं पहुती? ऐं जेकॾहिं राहिब शर एतिरो ख़तरनाक हो त खेसि अहिड़े हंधि छो रखियो वियो जितां फरार थियण जो मौक़ो मिली सघे? हीउ मामिलो सिर्फ़ु ॿिनि धाड़ेलनि जी फरार ताईं जो महदूद नाहे। हीउ वाक़ियो सिंध जी पुलिसिंग, अदालती सिक्योरिटी, धाड़ेलनि जी सिलेंडर पॉलिसी ऐं कच्चे में जारी ऑपरेशन बाबति केतिरा ई सवाल पैदा करे थो। उते उहो बि ॿुधण में आयो आहे त धाड़ेलनि जी फरार थियण वारे मामले ते 12 पुलिस अहलकारनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे ऐं उन्हनि खां रिमांड बि वरितो वियो आहे। पर हाणे अवाम खे ॿुधाइणो पवंदो त राहिब शर मोरियो शर जी निगरानी कंहिंजी ज़िम्मेवारी हुई? फरार थियण खां अॻु ऐं
पुलिस जी कहिड़ी हिकमत अमली हुई, छा कंहिं अहलकार ख़िलाफ़ कार्रवाई थी ऐं सभ खां अहम जेकॾहिं 2 ख़तरनाक धाड़ियल अदालत वेझो पुलिस जी हिरासत मां फ़रार थी सघनि था त पोइ सिंध में अमन जी दवाउनि जी असल हक़ीक़त छा आहे। हाणे नज़रूं कश्मीर पुलिस सिंध हुकूमत ऐं घरू खाते ते आहिनि, छो त अवाम खे सिर्फ़ ऑपरेशन जूं ख़बरूं न पर इन्हनि सवालनि जा वाज़े जवाब बि घुरिजनि त राहिब शर आख़िर फ़रार कीअं थियो, ग़फ़लत हुई या सिक्योरिटी जी वॾी नाकामी, जवाब केरु ॾींदो। नाज़रीन, जेकॾहिं असांजी स्टोरी अव्हां खे पसंदि आई हुजे त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं शेयर करणु न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।